अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूं था सब ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदा। अवां सभिनी महबूब दोस्तनि खे तव्हांजे पंहिंजे चैनल असांजो पोड़ियो ते भलीकार ख़ुश आमदीद चऊं था। अॼु असीं तव्हांखे खणी आया आहियूं पैनू छोकिरी जे पार्ट 2 ते पार्ट नंबर 2 ते। फर्स्ट पार्ट उमेद आहे त तव्हां ॿुधो हूंदो, जेकॾहिं न ॿुधो त असांजे चैनल ते मिली वेंदो, पूरो ॾिसो ऐं हुन खां बाद में इहो सेकेंड पार्ट बि ॾिसिजो। तमामु बहितरीन कहाणी आहे। स्टार्ट थिए थी सेकेंड पार्ट हितां खां। मां पंहिंजे कम सां लॻल हुअसि, तेसि ताईं ऑफिस बॉय ॿुधायो त सर हू छोकिरी वञे पई। मां चयो सॾु कर। ईंदे वॾी हुज सां टोक कयईं त वॾा माण्हू थी विया आहियो, एतिरा ॾींहं काॾे विया हुआ। मूं मज़ाक कंदे चयो त ज़ाल ठीकु कोन हुई, हुनजो इलाजु कराइण वियो हुअसि। तव्हां शादीशुदा आहियो? इहो हुन हैरत मां पुछियो। मां हाओ शादीशुदा आहियां। मुंहिंजो इहो ॻाल्हि ॿुधी हुनजे ॼण अरमाननि ते ॼण पाणी फिरी वियो हुजे। मूं खिलंदे चयो, जवाबु ॾिनो त न मां मज़ाक पियो कयां, मां गैर शादीशुदा आहियां। अहिड़ो को चहिरो पसंदि ई कोन आयो आहे जंहिंखे पंहिंजो साथी बणाए छॾियां। ख़ैर, तूं मुसलसल मुंहिंजी पुछा पई कई, तो जहिड़ा तुंहिंजा रोज़ जा 10 रुपया पे विया। हिन खिलंदे चयो त न साईं, अहिड़ी का ॻाल्हि नाहे। मां नामुराद शहर में हिकु तव्हां ई आहियो जंहिंखे ॾिसी दिलि चवंदी आहे त कुझु पल ॻाल्हियूं कजनि। हले छो तव्हां में मूंखे पंहिंजाइप नज़र ईंदी आहे? कहिड़ो जादू कयो आहे? तव्हां सवा शेर खाइण ईंदो आहे? मूं खिलंदे जवाबु ॾिनो त मूंखे पंहिंजी तारीफ़ पसंदि नाहे। तव्हां खां जहिड़ो थी पवंदो वधीक, जेका तव्हांजी मर्ज़ी। हिन मुस्कुराईंदे जवाबु ॾिनो त केरु जहिड़ा करे, पर हाल मां हाणे हलां थी। घणनि दरनि जी सवाली आहियां। मूं हिन खे पैसा ॾिना, हीअ रवानी थी। साहब मुंहिंजी पुछा कई त स्टाफ ॿुधायो ॿाहिरि हिकु पैनू छोकिरी सां पियो कचेरी करे। उन ते साहब खे कावड़ लॻी। मां जीअं ऑफिस में वापसी दाख़िल थियसि त साहब वॾी कावड़ में चयो त तुंहिंजी आदत मूंखे कोन वणी। तूं ऑफिसर थी करे हिकु पैनू वटि रस्ते ते बीठो आहीं। माण्हू छा सोचींदा? मूं चयो, मूंखे इदारे जंहिं कम लाइ रखियो आहे उहो थिए पियो, बाक़ी ज़ाती ज़िंदगी में छा थो कयां, इन में मुंहिंजी मर्ज़ी आहे। माण्हू जेको सोचनि उन ई जो पंहिंजो वात आहे, मां रोकी नथो सघां। हा, पर मुंहिंजे दिलि में जेको ईंदो आहे उहो कंदो आहियां। ईअं असांजी वॾी ॾे वठि थी वई। मां शामदारे घर लाइ रवानो थोरो जल्दी निकिरियसि। शहर मां घुमंदे घुमंदे हिकु होटल ते नज़र पहुती, जिते उहा छोकिरी बीठल हुई जंहिं होटल वारे खे 100 दफ़ा चांहि जी सदा हई हुई। होटल वारे कोन ॾिनी। मां हुन होटल ते वञी हिन छोकिरी खे पाण वटि सॾियो ऐं होटल वारे खे चांहि जो ऑडर ॾिनो। छोकिरी मां जंहिं टेबल ते वेठो हुअसि हुन टेबल जे भर में अची बीह रही। मूं चयो, वे हाणे त चांहि तूं पैसनि जी थी पई। हिन मुस्कुराई चयो त तव्हां सां गॾु वेहण जी मुंहिंजी औकात नाहे। औकात मुंहिंजी बि नाहे, कंहिंखे ॾियण खाराइण पीअण जी नाहे। इहो मालिक जे हथ में आहे जंहिं मूंखे एतिरो ॾिनो आहे जो तव्हां जहिड़नि मिसकिननि जी मदद करियां। मूं चयो, हिन खे मुंहिंजी ॻाल्हियुनि अॻियां हार मञणी पई। हीअ मूंसां गॾु टेबल ते वेही रही। होटल माण्हुनि सां भरियल हुई। सभु माण्हू परेशान, सभु इहो पिया सोचनि छा चकर आहे हिकु पढ़ियल लिखियल छोकिरो हिकु पैनू छोकिरीअ सां गॾु टेबल ते गॾु वेही चांहि पिया पियो। हिन इहो सभु नोट कंदे चयो, साईं मां हलां थी, हिते सभु तव्हांजे किरदार ते शक पिया कनि। मां नथी चाहियां त मुंहिंजे करे तव्हांजे किरदार ते दाग़ लॻे। मूं चयो, वे माठ करे छा पियो माण्हू छा पिया सोचनि, उन में मूं ते को फ़र्क़ु नथो पए। तूं ख़ुशि हुजे, इहो ई मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। तूं हितां कोन वेंदे, बाक़ी मां पाणे ॾिसां थो। चांहि आई, असां चांहि पी, हू पंहिंजे रस्ते वई। मां पैसा ॾेई जीअं होटल खां ॿाहिरि निकिरियो त पोयां हिकु माण्हू चयो, वॾी मोहबत आहे छोरी खां चांहि गॾु वियारी पीआरी। मूं कावड़ वारी लहजे में चयो, मर्द उहो आहे जेको औरत जी इज़त करे, बाक़ी बिस्तर
ते औरत खे सजाइण वारो दरिंदो हूंदो आहे। इन जी इज़त लुटींदड़ ऐं हुनखे वहशियत जी निगाह सां निहारींदड़ वारो मर्द नायो हूंदो आहे। मुंहिंजी फितरत में रहियो आहे। बेस पाण कयूं कोन। मां निकिरी आयसि ऐं ॿिए ॾींहुं जीअं ऑफिस अंदरि पहुतुसि त स्टाफ समूरो अलॻि मीटिंग करी वेठो हो। ऑफिस बॉय ॿुधाए त सभु तव्हांजी ॾमरियल आहिनि। मूं खिलंदे चयो, भले वाटर बंदि कराए छॾनि। स्टाफ जे नज़र मूं ते पई त मूंखे पाण ॾांहुं घुरायो। मां अंदरि दाख़िल थियण सलाम कयो, सभिनी सां जवाबु ॾिनो। मूं उन्हनि जवाब मां अंदाज़ो लॻायो त सभु मूं ते कावड़ियल हुआ। ख़ैर मां वेठसि त साहब चयो, तोखे बाबा छा थियो आहे? मां कल्ह जेको होटल ते हरकत कई उन जे बारे में हींअर मूंखे 50 कॉलूं आयूं आहिनि। हीउ कहिड़ो तुंहिंजो तरीक़ो आहे? अदा मां खिलंदे चयो, साईं हरकत वरी कहिड़ी आहे? मूं सिर्फ़ु हिकु पहिरियों छोकिरी खे चांहि पीआरी हुई, को गुनाह न कयो त मां क़बूल कयां थो। कंहिंजी हसरत पूरी करणु गुनाह न आहे। हिन कावड़ मां जवाबु ॾिनो त तूं पंहिंजे पाण खे एॾो वॾो दाना सम्झीं थो या इंसानियत तो में आहे? वॾो आयो हमदर्द हालत आहे। तो माण्हू खां पहिरियों रननि खां गॾु होटलनि ते वेही चांहि पीआरे असां इदारे वारनि जे दाग़ ते दाग़ लॻायो आहे। माण्हू छा चवंदा? मूं चयो कि पहिरियों छोकिरी सां गॾु चांहि पीअण ऐं इदारे ते दाग़ लॻे थो। तव्हां कुर्सी जी आड़ में ग़लति कमु करे इदारे खे नुक़सानु पिया ॾियो। उते तव्हां लही छा ताड़ियूं वॼायूं वञनि? अवां लखपति ककपति थिया, उन लाइ तव्हांखे एवॉर्ड मिलणु घुरिजे। हालत आहे तव्हांजी सोच केॾी न किरियल आहे। साहब कावड़ में चयो, तोखे नौकरी नाहे करणी? छो तो हिकु पहिरियों छोरी जे करे पंहिंजी नौकरी तां हथ धोई? मूं मुस्कुराईंदे चयो, नौकरियूं 100 मां अहल आहियां, सिफ़ारिशी न आहियां। हाणे मूं ॾिठो ऑफिस में इख़्तिलाफ़ वधी विया हुआ। मां हितां उथी कमु करणु लॻुसि। तेसिताईं उहा छोकिरी आई जंहिं ते साहब वॾे चयो, अॼु खां पोइ हिते न अचिजांइ। असांजी बदनामी कराई छॾी आहे। अञा ताला ॾियारींदे छा? हू वीचारी माठकरी निकिरी वई। मां पोयां वियसि रस्ते ते। हिनखे काफ़ी सॾु कया, हीअ कोन रुकी। मूं हिनखे ॿांह में झली चयो, छा थियो आहे? तूं सॾु कोन थी ॿुधी या एॾी मग़रूर आहीं? हिन चयो, मां तुंहिंजे लाइ मसइला खड़ा करणु नथी चाहियां। मां तुंहिंजे छा लॻां थी जो तूं अहिड़ो भोरो मुंहिंजे लाइ मसइला पियो वधाए? हलंदड़ इसी ताईं वीडियो ॾिसण जो तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। लास्ट पार्ट लाइ चैनल खे सब्सक्राइब करियो, वीडियो खे लाइक कयो। थैंक यू।